जी त नाज़रीन मां आहियां तव्हांजो पंहिंजो रिपोर्टर मश्किरे चवाणी नालो बाद में ॿुधाईंदुमि। हाणे 22 मॉडल असांजे 7 महीने में पुॼी वियो आहे, अॻे ईंदो 8 महीने में। अचो त हाणे हुन ॾे हलूं था 22 मॉडल ॾे। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, छा त कारीगिरी आहे। वाह वाह जी नाज़रीन, तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु हिनखे फ्रेम साइकिल जो पियल आहे, टायर मोटरसाइकिल जा, गद्दी साइकिल जी, लेकिन आहे हीअ मोटरसाइकिल असांजी सिंध में तमामु बहितरीनु टैलेंट मौजूदु आहे। असां हुन मिस्त्री जो तव्हांखे दीदार कराईंदासीं ऐं हिन जे बारे में पुछंदासीं त हीअ उन्हनि कीअं ठाही आहे। जी नाज़रीन, हीअ आहे असांजो उहो नौजवान सिंधी जंहिं वॾी महिनत सां हीअ मोटरसाइकिल ठाही आहे। अदा तव्हां घणे ॾींहं में मोटरसाइकिल ठाही? हिकु ॾींहं में। हा, ये सोच तव्हांजी पंहिंजी हुई कंहिंजी हुई? पंहिंजी। जी, तव्हांखे घणो टाइम थियो आहे तव्हां हीअ कमु कंदा आहियो? असांखे साल थियो आहे। माशाअल्लाह, तव्हांजी कारीगरी तमामु बहितरीनु आहे। सॼा माण्हू थुल वारा तव्हांजी तारीफ़ कनि पिया, जिथां बि तव्हां गुज़रो पिया, यकीन कयो मां बि ॾिठो हुयुमि, माण्हू हैरान ऐं परेशान थी विया। तव्हांजो हे गाॾी ठाही आहे, हीअ हल्दी आहे, हिन में हलाइण में मज़ो आहे? ठीकु आहे, त पोइ मूंखे इजाज़त ॾियो, मां बि उंबो खाई सघां। ठीकु आहे नाज़रीन, मां पाण हिन गाॾी जो मज़ो वठंदुमि। जी नाज़रीन, तमामु बहितरीनु मज़ो आयो। मां ये मोटरसाइकिल हलायां पियो, मूंखे लॻे पियो मां हेलीकॉप्टर जहाज़ ते वेठो आहियां। जीअं त कैमरामैन गुमशुम सां गॾु मां आहियां तव्हांजो रिपोर्टर हणखण।